नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंधकोट में खबर ॾींदा हलूं त कंधकोट में आपका जे सूबाई अॻुणन ऐं वारसन जो 4 महीना अॻु क़तल थी वियल सूबाई सदरजे क़ातलन जी गिरफ्तारी जे लाइ एहतजाज सखर में काफ़ी वक्त अॻु सखर में हथियारबंदन हथां क़तल थियल सिंध आपका जे सदर मुराद अली चाचड़ खे क़तल कंदड़ क़ातलन जी गिरफ्तारी जे लाइ कंधकोट में आपका जे सूबाई अॻुण डिप्टी जनरल सेक्रेटरी सिंध रहमतुल्लाह चन्ना, नायब सदर सिंध अब्दुल वहाब चाचड़ ऐं वारिस रसूल बख्श उर्फ किराड़ो चाचड़, अली जान चाचड़ ऐं ॿियनि शागिर्दनि एहतजाज कंदे चयो त सूबाई सदर आपका मुराद अली चाचड़ खे 4 महीना अॻु आबदाबाद थाणे जे हद सखर में क़तल कयो वियो। अॼु ताईं हिन जो मुख्य जवाबदार गिरफ्तार न कयो वियो आहे। हिननि वसवारनि खां क़ातलनि खे गिरफ्तार करण जी अपील कई है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।